7 मई ते फ्रांस में थियल चूंडुनि जे मुतलिक़ हिकु रिपोर्ट में असां ॼाणायो हो त इमानुएल मैक्रोन कटर कॉम्प्रेस अॻुवाण मेरिन ली पेन खे शिकस्त ॾेई छॾी आहे। तोड़े जो फ्रांस में मेरिन ली पेन खे शिकस्त आई हुजे, पर दुनिया में मौजूद कटर कॉम्प्रेस तंज़ीमूं ऐं अॻुवाण ताक़त वठी रहिया आहिनि। अहिड़ी सूरत हाल जापान जे अंदरि पिणु जुड़ी रही आहे। जेकॾहिं ॾिसिजे त अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप अमेरिकी इस्टेब्लिशमेंट जो सख़्तु मुखालिफ़ अॻुवाण रहियो आहे ऐं जेकी माण्हू अमेरिकी इस्टेब्लिशमेंट जी पॉलिसियुनि खां ख़फ़ा हुआ उन डोनाल्ड ट्रंप खे वोट ॾेई सोभारो कयो, पर जापान जी सूरत हाल बिल्कुलु मुख़्तलिफ़ आहे। जापानी वज़ीर आज़म शिंज़ो आबे पिणु जापान जे ॿीहर उरूज जे नारे हेठि इलेक्शन खटी आहे ऐं संदसि काबीना में अक्सर उहे माण्हू आहिनि जेकी जापानी क़ौम परस्ती जा वकील रहिया आहिनि, जंहिंमां अंदाज़ो लॻाए सघिजे थो त जापानी इस्टेब्लिशमेंट पिणु क़ौम परस्त ख़्यालनि जी आहे। तंहिं बावजूदि जापान जा कटर क़ौम परस्त शिंज़ो आबे जी पॉलिसियुनि खां बि वधीक कटर पॉलिसियुनि जा हामी आहिनि। डोनाल्ड ट्रंप जे सदर थियण खां कुझु महीननि बाद जापानी कटर क़ौम परस्तनि जापान फर्स्ट जे नाले सां हिकु तंज़ीम जोड़ी आहे, जंहिंजा अॻुवाण ऐं कारकुन इंतिहाई कटर ख़्यालु रखंदड़ आहिनि। सॼी दुनिया हिन वक़्तु पनाहगीरनि जे मसइले सां घेरियल आहे, पर जापान गुज़िरियल साल सिर्फ़ु 28 माण्हुनि खे पंहिंजे मुल्क में पनाह ॾिनी ऐं उन मुक़ाबले में तुर्की 12 लख माण्हुनि खे पंहिंजे मुल्क में पनाह ॾिनी आहे। जापान जे कटर क़ौम परस्तनि खे उन्हनि 28 माण्हुनि खे पनाह ॾियण ते एतराज़ आहे। उन खां सवाइ जेकी कोरिया जा माण्हू जापान में मौजूदु आहिनि उन्हनि जी वापसी जो पिणु मुतालबो करे रहिया आहिनि। जापान फर्स्ट जे नाले सां जुड़ियल क़ौम परस्तनि जी तंज़ीम सॼे जापान में प्रोपेगेंडा शुरू करे छॾी आहे त जापानी माण्हू पंहिंजे उन उरूज जी बहाली लाइ कोशिशूं कनि जेका जापान मथां किरायल एटम बम खां अॻु जापानी माण्हुनि जी हुई। ॿी महाभारी जंग में जापानी फ़ौजियुनि लखे माण्हू मारिया, औरतुनि खे जिन्सी हवस लाइ इस्तेमालु कयो। जंग जे ख़ात्मे खां पोइ जापानी फ़ौजियुनि खे जंगी ॾोहनि सबबि सज़ा ॾिनी वई, पर उहे जंगी ॾोहारी कटर क़ौम परस्तनि लाइ जापान जा हीरो आहिनि। टोक्यो में उन्हनि जंगी ॾोहारनि जी यादि में यासाकोनी नाले सां यादगार पिणु जुड़ियल आहे, जिते कटर क़ौम परस्त अची उन्हनि ॾोहारनि ऐं इंसान दुश्मननि खे सलाम पेश कंदा आहिनि। जेकॾहिं वाक़ई जापान ॿी महाभारी जंग खां पोइ अॻु वारे उरूज जी ॻोल्हा में आहे त पोइ आख़िर उन ॻाल्हि जी ज़मानत केरु ॾेई सघंदो त ॿीहर उरूज खां पोइ जापान इंसाननि ख़िलाफ़ उहे ज़ुल्म न कंदो जेके उन्हनि ॿी महाभारी जंग में कया हुआ।